नज़र मारा जो असां को मसलो जीअं त तव्हां हाँ साईं मां जावेद इकबाल आहे मुंहिंजो नालो। कहिड़ा ज़ाति आहियो? तुंहिंजो आहियां मां हितां नज़र मारा न्यू नज़र माला में। असां छा मसलो जॾहिं साईं जो रिश्तो थियल हो, उहो मां हिननि खां वरितो पैसा कपिड़नि वपिड़नि जा, उहे मां किसां रिश्तो थियो पियो? तुंहिंजनि सां गफ़ा हुयो अब्दुल फताह सां, हा उनजे पुटनि सां, हिकिड़े पुट सां अदिल सां। जी हा उनखे मां जवाबु ॾिनसि, मां न ॾींदुसि, पैसा बि मां वापसि कयो आहे, लिखियलु आहे एग्रीमेंट में आहे। 50,000 बि ॾिनो आहे वापसि, मुंडी बि वापसि कया, त बि मूंसां न हक़ थी वियो आहे। कल्ह अॻुवाह करे हाणे मुंहिंजी 13 सालनि जी आहे, 2 छोकिरियूं नंढड़ियूं, मुस्कान, नैना, बिस्मा, इहे घणी छोकिरियूं अगवा करिया? हिकिड़ी करे आहे साईं मुस्कान, सही 2 छॾे आहे नंढड़ियूं। ग़रीब माण्हू आहे, मुंहिंजी मदद कई वञे, एसपी साहब DIG साहब खे इंसाफ़ कयो वञे। अच्छा तव्हां FIR वग़ैरह साईं मां कटरायो आहियां जेको NC रहमतपुर थाने ते। उहो छा थो चवे? बसि इहा 15 थो कराईंदो अथे, 50,000 बि ॾिनो आहियां, FIR थो कटे, पुलिस चाढ़े हूंदा, गाॾी हिकिड़ी पकिड़े आया आहिनि, उहो अरमा भॼी वियो, उनजा माइट पाण तो भॼी विया, अलाए काॾे भॼी विया, छोकिरी अगवा करे विया, अलाए काॾे गुम अथसि। इहा महिरबानी करे मूंखे वापसि कयो, ग़रीब माण्हू आहे। रिश्तो केतिरो टाइम थियो तव्हां हुन में? रिश्तो साईं मंगणी थियल हुई। घणो टाइम हुन में? हिनखे 10 महीना खनि थिए। 10 महीना खनि? जी जी। तव्हां छाजे करे भला छोकिरी न ॾिनी? ॿी छोकिरी मुंहिंजी ॾिनल हुई, उहा कोर्ट में वई, जी उहा वरी मुड़ुस जी थी वई। सही। उहो कानून हिसाब निकाह पियल हो, हिन जो निकाह न पियल आहे। न तव्हां नंढड़ी छाजे करे न ॾिनी हुननि? उहा ज़ालिम आहिनि साईं माण्हू। अच्छा हुन तव्हां जांच वग़ैरह? हा जांच करे, उहा अगली धीउ सुखी नथी थिए त ॿी मां कीअं ग़रीब माण्हू हुई आहे, इन करे मां अॻ में तव्हांजी धीउ ॾिनल आहे? हा साईं उते ॾिनल आहे बाबा।